अस्सलाम वालेकुम प्यारा ॿुधंदड़ो। जीअं तव्हांजो ॼातल सुञातल फ़क़ीर मारूफ़ सोलंकी वरी ॿीहर वताए फ़क़ीर जे मन मोहींदड़ ॻाल्हियुनि ऐं टॉपिकनि सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। काफ़ी मां अॻु में तव्हां ताईं पहुचाए चुको आहियां ऐं महिरबानी करे मां इहा थोरी तव्हांखे पहिरीं वज़ाहत कंदुसि त जेकॾहिं जेतिरा जिन खे जेके ॾिसूं था त उन्हनि जी असांखे मोट ॾियो, उन्हनि जो दस ॾियो त जीअं असांखे ख़बर पए त असां कामयाबु आहियूं, असां जूं ॻाल्हियूं अॻिते कामयाबु आहिनि त असां तव्हां ताईं पहुचाईंदा रहूं। बाक़ी जेकॾहिं तव्हां ॾिसी ऐं उन्हनि खे उते ई रखी छॾींदव पंहिंजे ज़हन में त पोइ असांखे कीअं ख़बर पए त कंहिं ॾिठो कंहिं न ॾिठो। सो इहा महिरबानी करे असांखे मोट ॾियो इन शइ जी त जीअं अॻिते असां कम खे वधाईंदा रहूं, अकुल मत ॻाल्हियूं ऐं सुलझणियूं ॻाल्हियूं ऐं तव्हां ताईं पहुचाईंदा रहूं। ऐं हीअ जेके ॻाल्हियूं वताए फ़क़ीर जूं अजीब अजीब ॻाल्हियूं अथव, अॻे दौर जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं इन्हनि साण जेकॾहिं तव्हां ॿुधी ऐं अमल कंदव त तव्हां बि पिराईंदव ऐं तव्हांजे नसीहतुनि वटां इहे ॻाल्हियूं आहिनि, अकुल मत ॻाल्हियूं आहिनि। छो त अॻु में जेके इहे ॻाल्हियूं हुयूं त इहे ॻाल्हियूं कंहिं कंहिं माण्हूअ वटि हुयूं, कंहिं कंहिं कोन। भला हीअ त ॾिसो पंहिंजी महिनत सां हो, फ़क़ीर त हुयो, अलाह वारो हुयो, पर हीअ पंहिंजा नुक़्ता पाण ठाहींदो, कोई हिनखे केरु लिखी कोन ॾींदो। हीअ दौरु असांजो बि उहो दौरु आहे, कंप्यूटर दौरु आहे, शांती दौरु आहे, तजुर्बेकार दौरु आहे। महिनत कयो, महिनत मूं तव्हां पंहिंजो फल वठो ऐं पंहिंजे महिनत सां अॻिते वधो, अॻिते निकिरण जो कयो। हीअ हिन दुनिया में हीअ दौरु जेको हले थो सो हीअ तमामु तकलीफ़ुनि ऐं ॾुखनि ऐं सूरनि जो आहे ऐं हिन में के अहिड़ियूं ॻाल्हियूं वताए फ़क़ीर इहो अथव, मन मोहींदड़ बि अथव ऐं तव्हांजे दिमाग़ ऐं अकुल खे खोलींदड़ बि अथव। हिकिड़े ॾींहुं वतायो थकिजी कंहिं ॿेर जे वण हेठां अची सुतो, मथे ॿेरनि खे ॾिसी चवणु लॻो हीअ वण बि अंबनि जे वण जहिड़ो आहे। उन में वरी ॿेर पितिकिड़ो पैदा कयाई। हाणे ॿेर जो वण आहे, अंब जहिड़ो त आहे, पर हू ॻाल्हि करे पियो त हीअ बि वण जहिड़ो आहे। ॿेर वरी पितिकिड़ो पैदा कई। हाणे ॿेर में ॿेर पितिकिड़ा न थींदा, को वॾा थींदा, पर हुन जूं ॻाल्हियूं उनखे तव्हां सम्झो जेको मां तव्हांखे ॿुधायां थो। हाणे ॾिसूं त अॻिते छा थो चए। कयाई कुरत वारे जी हीअ कुर्ब वारे जी हीअ कारीगर सम्झ में कान आई, तंहिंखां बि अजब जी ॻाल्हि हीअ आहे। हाणे तो अजब जी ॻाल्हि करे, छाहीं वरी वल में पैदा थो करे, जेका वण में पैदा थिए हा त वाह जो कमु थिए हा। छाहीं बि वण में अदा तॾहिं पैदा थींदी जॾहिं वण जे भरिसां हुनखे तूं रखंदे त उनजी वल थींदी त उहा वण ते चढ़ंदी त छाहीं कंदी न। बाक़ी ज़मीन जो त उहा त ज़मीन ते ई थींदी, उहा वण ते कीअं चढ़ंदी। पर हिन जूं इहे ई त अजीब ॻाल्हियूं इहे ई त आहिनि। त ॾिसूं त अॻिते ही छा थो चवे। जेका वण में पैदा थिए हा त वाह जो कमु थिए हा। वण में ॼण लोटा टंगियल नज़र अचनि हा, माना एॾियूं सुहिणियूं लॻनि हा। छायूं मथे वण में जो वण चिमकेदार ऐं वणदार ऐं भलो हिनखे ऐं जीअं लोटा टंगियल हुजनि हा, माना नज़र अचे हा, ॼण हुनखे चाहत मिले हा। एतिरे में हिकिड़ो ॿेर अची टिकणी ते किरियो। हाणे वताए फ़क़ीर खे टिकणी में ॿेर जंहिं महिल लॻो त हाणे उन ॿेर जो बि बयानु हुन कयो आहे। ॾिसूं त छा थो लिखे। टिकणी ते किरियो त मथो खनण लॻो, यकदमि बयानु बदिलायई, आउं भुलियल आहियां। हाणे हीअ त हिकिड़ो हेतिरो ॿेर लॻुसि, उन ॿेर लॻण सां हू यकदमि वरी पंहिंजो बयानु बदिलाए थो। अञा छाहीं त थी परे, जे छाहीं लॻे सां पोइ त अलाए कीअं थिए हा। जेका छाहीं बि रब करीम खे चए त मथे छायूं थियनि हा। ऐं नंढड़ो ॿेर विकार थो करे, चङू जो इन ई वण में छाहीं कोन्हे। मथे आसमान ॾे नज़र करे चवणु लॻो पंहिंजे कारीगिरी पाण ॼाण मुंहिंजी चढ़ाईअ ते मथां लॻी। हाणे रब करीम खे थो चए त तूं मालिक आहीं, तूं पंहिंजी कारीगिरी, तूं पंहिंजो हुनुर जेको बि फल पैदा कयो अथई उनखे तूं पाण ॼाण, मुंहिंजे ॻाल्हियुनि ते तूं न हलजांइ। त हाणे हुन जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं इहे ई त माना वण में वल जेको आहे मथे चढ़े त उन में हर शइ जेको आहे सो थिए।
जे त पोइ ज़ाहिर आहे जेकॾहिं हिकिड़ी 5 किलनि जी छां या सुठो पियो हूंदी मथां किरंदई हाली धकु त लॻंदियूं ई न सो इन जे लाइ रुॻो हेतिरो ॿेर लॻो त उन खां पोइ वरी का बयानु फेरायो अलाह खे बि चए त तूं पंहिंजी कारीगरी हाणे तूं पाण ॼाण उन खां पोइ हिन जो ॿियो टापिक आहे त पाड़े जे मुला हाणे ही मुलनि जे बारे में वरी थोरी हिन वज़ाहत कई आहे तवजह सां ॿुधिजो गौर सां ॿुधिजो ऐं महिरबानी करे हिननि जी मोट असांखे सुठी ॾिजो पाड़े जे मुला तमामु चङी रीति वताए खे हिदायत कई त मुस्लमान खे निमाज़ बाक़ाइदगीअ सां पढ़णु घुरिजे मुलो वताए फ़क़ीर खे सम्झाणी पियो ॾे वताए फ़क़ीर हिन जी सम्झाणी उहा ॿुधाए पियो चएसि पियो ठीकु आहे हल जेको निमाज़ नथो पढ़े सो मुस्लमान बि न आहे उते हली निमाज़ पढ़ वतायो साण गॾिजी निमाज़ पढ़णु वियो अञा फर्ज़ मस जो चयाईं त पुठियां वाक़ो थियो रड़ियूं थियूं वताया किथे आहीं डोड़ी आ तुंहिंजे घर जे लोड़े खे बाहि लॻी आहे हाणे साईं मस हो मुलो हिनखे रिझाए निमाज़ ते वठी वियो अञा निमाज़ फर्ज़ में हुन मस जोटी आहे अधु सूरत हली आहे अधु बरकातूं शुरू थी आहे त अध में जेको आहे पुठियों रड़ियूं जो थियूं वाक़ायो थिया त भला ही निमाज़ त न आहे न छॾणी कुझु बि थी पए भली माण्हू हुते शहीद थी वञे त शहीद थियणु क़बूल आहे पर निमाज़ न आहे छॾणी पर हे फ़क़ीर हो अलाह वारो त हुयो पर हिते अध में निमाज़ छॾे वठी भॻो अध में छॾे फ़क़ीर घर ॾांहुं भॼंदो वियो ऐं चवंदो पिए वियो त मुले खे घणेई भेरा चयो हथ में हाणे मुले खे थो वरी चवे घणेई भेरा चयो हथ में अदा तव्हां वारी निमाज़ मूंखे बाहि नथी पवे तॾहिं बि पचर नथो छॾी मुले खे मृत्यु कंदो रहंदो चवंदो रहंदो दादा जेॾी महिल तूं मूंखे निमाज़ ते वठी थो हली पढ़ाईंदो तुंहिंजी निमाज़ मूंखे बाहि नथी पई पोइ बि मुंहिंजी पचर तूं नथो छॾी नेठि जेको आहे मुंहिंजे घर खे बाहि ॾियाजे पचर नथो छॾी हाणे थिए ख़ुशि हिन यार जा कम ॾिस मूंखे मुले जे मरफ़त निमाज़ में रंभाए पोयां मुंहिंजो घर पियो रख करे पोयां मुले जे बीहारे ऐं हुनखे निमाज़ में ऐं पुठियों हिन जो घर जेको आहे रख पियो करे रख माना बाहि साड़े पियो हुनजो घर उन त उन मुले खे ही लफ़्ज़ चया उन जे लाइ इहे लफ़्ज़ जेके आहिनि तव्हां वरी हिननि खे वराए ॿुधिजो